ऑन एयर विद आवाज़ में ख़ासि महिमान जिन असांखे जॉइन कयो आहे से आहिनि SSP AVLC जनाब ख़ालिद मुस्तफ़ा साहब। AVLC जो इदारो आहे उहो छा कमु कंदो आहे? 400 गाॾियूं असां रिकवर कयूं आहिनि। जॾहिं गाॾी चोरी थी वेंदी आहे त हुनजा पार्ट सेल कया वेंदा आहिनि या अलॻि अलॻि ॿियनि सूबनि में उहे गाॾियूं हलियूं वेंदियूं आहिनि। जो पुराणे मॉडल जी जेका गाॾी आहे न, उहो छा थो थिए, उहो हिते कबाड़िया वठनि था। चोर आहिनि उहे चोरी कंदा, पुलिस जो कमु आहे उन्हनि खे पकड़णु, पर पोइ बि काफ़ी अहिड़ा चोर हूंदा आहिनि जेके पकड़िजी वञनि था, पोइ उन्हनि जी बेल थी वञे थी, वरी पकड़जनि था, वरी बेल थिए थी। वरी छा थो करे, नंबर प्लेट चेंज थो करे। हा, हाणे नंबर प्लेट चेंज थो करे, असां वटि ॿियो त रस्तो कोन्हे को, उहो ट्रैकर ई ॿुधाए थो त हिन रस्ते सां वियो आहे। कंहिंजो अहिड़ो एक्सपीरियंस रहियो आहे जो पुलिस वारे हुन सां बदसलूकी कई आहे त उहो किथे शिकायत करे सघे थो? 15 आहे, उनजो डीलिंग एंड उनजो SP आहे। कारपुर जो जेको अव्हांजो कमु रहियो उहो थोरो हाईलाइटेड रहियो ऐं पुठियनि ॾींहंनि में त वरी हिकिड़ी रील बि ॾाढी उतां जे हवाले सां वायरल बि वई आहे। असल में मुंहिंजो हिकिड़ो डायलॉग वॾो मशहूरु थियो, रिहाट ऐं कीहाट। बिल्कुलु। फिर संजराणी जी जॾहिं गाॾी वई त उहा कीअं रिकवर थी, उन में कहिड़ा कहिड़ा स्टेप्स तव्हां खया? सेफ सिटी बलोचिस्तान असां पंहिंजो रिकॉर्ड हुननि खे ॾेई छॾियोसीं। 10 ॾींहंनि जे अंदरि हुननि असांखे 14 गाॾियूं रिकवर करे ॾिनियूं जेके कराची जूं चोरी ई जॾहिं बि गाॾी वठो AVLC सां राब्तो कयो, गाॾी खे फिज़िकली चेक करायो।